फैज़गंज पकाचांग खां भंगूबण शहर खे मिलाईंदड़ रोड मुकमल तबाह हुजण सबब आवाम सख्त परेशान आहे ऐं स्कूल वेंदड़ ॿार ऐं मरीज़ मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे फैज़गंज मां CN न्यूज़ जो रिपोर्टर शाहिद चांग। जी शाहिद, तफ़सीलनि खां आगाह कजो। फैज़गंज पकाचांग भांगूबेड़ के मिलाईंदड़ रोड मुकमल तबाह, आवाम सख्त परेशान। स्कूल वेंदड़ ॿार ऐं मरीज़ मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर। 30 सालनि खां वठी रोड जी मरम्मत जो कमु न थी सघियो। कंहिं बि सियासी अॻवान रोड जी तामीर कराइण जी ज़हमत न कई, रुॻो कूड़ा वाइदा था कया वञनि। वोटनि वठण खां पोइ ॾिसनि बि नथा। पकाचांग भांगूबेड़ जी अवाम MPA शीरत शौकत ऐं MNA सैयद फज़ल अली शाह खे पुरज़ोर अपील कंदे चयो आहे त असांखे ही रोड ठाराहे ॾिनो वञे त जीअं असां सफ़र सुकून सां करे सघूं। रिपोर्ट शाहिद चांग, CN न्यूज़, फैज़गंज। महिरबानी शाहिद, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची